नाज़रीन असां सां गॾु मौजूदु आहे वापारी अॻुवाण में रहमत अली बिरोई साईं। तव्हां असांखे ॿुधायो त 5 महीननि खां वठी जेको आहे जेकाबाद जे शहरी मिठे पाणी जे लाइ सिकी रहिया आहिनि शहर में करबला जी सूरत हाल आहे, इन बारे में तव्हां छा चवंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। वॾी महिरबानी तव्हां आया होशियार इशू ते आम इशू ते पाणी वारे मसइले ते असांजो इंटरव्यू करणु अंजुमन ताजरान जी तरफ़ां वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां 5 महीना थिया आहिनि, 6 महीना थिया आहिनि, पाणी जून खां वठी पाणी जेकाबाद वारनि खे मुयसरु नथो मिले। माण्हू एतिरो सख़्तु परेशान आहे, ग़रीब माण्हू 30 रुपया हिकिड़े वठनि था गुगे जा पाणी जो ॿाहिरों अचे थो। मुंहिंजे गोड़ जो भरिसां 2-3 मशीना लॻल आहे, सुबुह जो रस्तो ई न थींदो आहे, मिठे पाणी जे ॾगा ॾगा उते ईंदा आहिनि, भरे ईंदा आहिनि। जेकाबाद माण्हुनि खे तकलीफ़ वधि में वधि तकलीफ़ आहे। ऐं इहो मां हमेशह शुरू खां वठी चयो आहे, मां तव्हांखे जेकाबाद वारनि खे लिखी ॾियां, क़यामत ताईं जेकाबाद वारनि माण्हुनि खे पाणी न मिलंदो। छो? नेक नियती आहे ई न। नेक नियती जेकॾहिं कंहिं बि स्कीम हुजे, कंहिं कम में माण्हू नेक नियती जो मुज़ाहिरो करे त उहो स्कीम हलंदो आहे। जंहिंखे नेक नियती न आहे उहो स्कीम कान हलंदो। सही सुवाल ई पैदा कोन्हे स्कीम हले। तव्हां ॾिसो, मां तव्हां गारंटी सां चवां थो, इहा स्कीम जेको हाणे हलियो बि 15-20 ॾींहं महीनो हलंदो, किथे पाणी मिलंदो किथे न मिलंदो, इहा स्कीम ख़तमु थींदो, स्कीम न हलंदो। छो त स्कीम जे लाइ माण्हू दिलि सां कमु नथो करे। स्कीम ते हर कोई माण्हू पंहिंजो बिलां ठाहे, इहो ठाहे, पंहिंजो वसूली करनि था, पोइ उहा स्कीम छा थी हले? जॾहिं स्कीम जो ईमानदारी सां निगरानी थिए त स्कीम हले न। अच्छा साईं, कीअं स्कीम हलणु घुरिजे तव्हां ॿुधायो? साईं स्कीम जेको आहे बराबरि इन स्कीम खे बिल्कुलु म्युनिसिपल कमेटियूं अलॻि कयूं वञे। जीअं वाटर मैनेजमेंट बोर्ड ठाहियो आहे, हिकिड़ो ऑफिसर हुजे, सिविल सोसाइटी हुजनि, वकील साहिबान हुजनि, हिकु माण्हू शहर जा नोटेबल हुजनि, हिकिड़ो इन स्कीम ते इहो माण्हू रखनि जेको हुनजो कमु बि सिर्फ़ु पाणी जो पाणी फराहम करनि। जेकाबाद वारे माण्हुनि खे ॿियो कमु न करनि, तॾहिं इहा स्कीम कामयाबु वेंदो। बाक़ी ईअं कामयाबु न वेंदो स्कीम कॾहिं बि। तव्हां ॾिसो सुवाल ई पैदा, छो त म्युनिसिपल कमेटी सफ़ाई जो हाल ॾिसो था तव्हां, केतिरो धंस थियो आहे। बरसाति खां पोइ माण्हू खे जेको आहे मास्क जेके नथो पाए त रोड सां हली नथो सघे। तव्हां ॾिसो माण्हू केॾो तकलीफ़ आहे। नाज़रीन असां सां गॾु मौजूदु आहे डिप्टी कमिश्नर जेकाबाद मोहम्मद यूसुफ शेख साहब। साईं तव्हां असांखे ॿुधायो त जेको नावड़ा समेत बकापुर वारा जेका इलाइक़ा आहिनि, उन्हनि में ज़िले जे ॿियनि यूसीज़ में बि जेको आहे पाणी बीठल आहे, पाणी निकाल आख़िर छो नथो थिए? उनजा छा सबब आहिनि? कॾहिं माण्हू जेका आहिनि इन बरसाती पाणी मां जिंद पंहिंजी जान छॾाईंदा? बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां आवाज़ टीवी जो तमामु घणो थो रायतो आहियां, जिन हमेशह जेके असांजा इशूज़ आहिनि उन्हनि खे इंडिकेट बि कयो आहे ऐं हिकिड़े पॉज़िटिव मैसेज खे अॻियां वधायो आहे। 3 असांजा जेकाबाद ज़िले में पॉकेट्स आहिनि जेके अञा ताईं जिन में पाणी आहे। उन्हनि मंझां हिकिड़ो पॉकेट जेको अव्हां ॿुधायो पिया, जेको वॾे में वॾो सबमर्ज्ड जंहिंमें पाणी बीठल आहे, उहो आहे बकापुर, अहमदपुर, अलीपुर यूसी ऐं उन सां गॾोगॾु नावड़ा शाहपुर वारो जेको पॉकेट आहे, इहो तालके जेकाबाद में पए थो। ऐं हिकिड़ो असांजो जेको पॉकेट आहे उहो आहे जेको तोज यूसी जे तालके ठुल या करीम बख्श वग़ैरह जो जेको बेल्ट आहे, जेके वाटरवेज़ वारियूं यूनियन काउंसिल्स आहिनि उन्हनि में। 3 असांजो पॉकेट आहे जेको गड़ी खेरो तालके में आहे, उहो आहे इलाहाबाद ऐं शेर खान वारो। ऐं मजमूई तौर ते जेकॾहिं ॾिठो वञे त इन्हनि जी तक़रीबन 22 खां 24,000 एकड़नि जे क़रीब इहे असांजूं सबमर्ज्ड जेको आहे न एरियाज़ आहिनि। कंहिंमें फिट पाणी थींदो, कंहिंमें 1.5 फीट थींदो, ऐं काफ़ी 7-6 इंच 8 इंच अहिड़े नमूने जा बि आहिनि। असां कोशिशि इहा कई हुईसीं त जेको नावड़ा शाहपुर ऐं इहे जेके 7 यूनियन काउंसिल हुयूं, जंहिंमें पहिरियां पाणी हुयो 5 फुट ऐं 9 इंच, इहो खीरथर खे जेको असां रिलीफ कट ॾिनोसीं उन जे थ्रू असां हिन जी नेकाली ॾियूं। पर डेफिनेटली उहो कट इन करे बि प्लग बंदि करिणो पियो इरीगेशन डिपार्टमेंट वारनि खे, छो जो मिठे पाणी जी बि ज़रूरत आहे। ऐं जेके नओं असांजो वीट जो फ़सुलु आहे, रबी जो जंहिंखे फ़सुलु चऊं, उहो बि असांखे करिणो हुयो। त इन जे करे उहो बि रिलीफ कट प्लग कयो वियो। जेकबाद ज़िलो इतफ़ाक़िया तौर ते अहिड़े में अची वियो आहे जंहिंमें न एस्कार्प डिवीज़न आहे, न का ड्रेनेज डिवीज़न आहे। हिन ज़िले में सख़्तु तरीन इन करे बि ज़रूरत आहे जो हिन जा 2 तालको जेकाबाद ऐं गड़ी खेरो लो लाइंग तालको आहे।
डेफिनेटली पाणीअ जो वहकिरो जॾहिं ईअं सम्झो त कश्मोर तंगवाणी उन खां पोइ ठुल खां पोइ जॾहिं असांजे तालके जेकबाद में अचे थो त असांजा केनाल रेस्ड आहिनि, मथे आहिनि, ऐं जेको असांजी एरिया आहे, जेका ज़मीन आहे प्लेन एरिया जंहिंखे असां चऊं उहा हेठि आहे। हाणे असां ड्रेन आउट कयूं त कहिड़ी शाख में कयूं या कहिड़े इरिगेशन चैनल में कयूं, त ही उन जे करे ई पॉकेट ठही थो वञे। ऐं उन खे असां हिकिड़ो जेके पॉकेट्स आहिनि उन में ह्यूमन एफर्ट वठी असां काफ़ी हंधनि ते जिते नंढो थोरो पाणी हुयो उन्हनि खे डेफिनेटली डिवाटरिंग पंप्स जे थ्रू बि कढियो आहे, ह्यूमन एफर्ट बि लॻाई आहे। ऐं उन खां अलावा असांजा जेके ॿिए कड़िया हुया या जेके चैनल्स आहिनि उन्हनि खे असां उबतो बि वहाए ऐं इन्हनि में खीरथर में ऐं बेगारी में ऐं ॿियनि जेको आहे नंढनि नंढनि आर्टरीज़ में बि किरायो आहे। पर ही आख़िरी जेके ही पॉकेट्स आहिनि इहे इन्हनि में स्लो रिसीडिंग हली रहियो आहे पाणी वापसी में, पर इन जी स्लो रिसीडिंग इहे इन करे हुई जो असांजी जेका हेरदीन ड्रेन हुई उन में टेकअप हुयो ई कोन बिल्कुलु ई। जेकाबाद शहर में जेको आहे त मिठे पाणी जो जेको तरसील हूंदी वाटर सप्लाई जी उहा बि बरसातनि खां पोइ बंदि थी वई आहे, 4-5 महीना थिया आहिनि। उन जो छा कारण आहे? कॾहिं माण्हुनि खे जेको आहे मिठो पाणी मिलंदो? छाकाणि त माण्हू पंहिंजे खीसे मां जेका ख़र्च करे जेको आहे मिठो पाणी ख़रीद करनि था, उहो बि जर जो पाणी आहे जंहिंमें सेंखियो आहे। बिल्कुलु दादा, इन में मां तव्हां सां 100% मुतफ़िक़ आहियां त जेकॾहिं वाटर सप्लाई स्कीम डैमेज थिए थी त ईअं सम्झो त असांजे शहर जे शहरनि खे असां जिन खे ॾाढी तकलीफ़ अचे थी। असांजी वाटर सप्लाई जी स्कीम ही जेका खीरथर जे भरिसां ठहियलु आहे ऐं इतफ़ाक़े तौर ते नावड़ा जे भरिसां ठहियलु आहे ऐं लो लाइंग पॉकेट में ठहियलु आहे, इहा बि सबमर्ज थी हुई। इन में बि तक़रीबन 4 फुट खां 5 फुट जो हिकिड़ो पाणी इन में जमा थी वियो, जंहिंजे करे जेके सप्लाई जा मोटर्स हुआ ऐं जेके ट्रांसफॉर्मेशन लाइन्स हुयूं, ट्रांसमिशन लाइन्स, उहे बि मुतासिर थियूं तमामु घणियूं। हाणे उनखे मेजर रिपेयर जी तमामु घणी ज़रूरत आहे। तक़रीबन म्यूनिसिपल कमेटी मथे मुंहिंजे जेको अंदाज़ो आहे, जेको म्यूनिसिपल कमेटी जेकबाद लिखी मोकिलियो आहे उहो 30 मिलियन खां 35 मिलियन जे हिकिड़ा जेके अख़राजात आहिनि रिहेबिलिटेशन ऑफ वाटर सप्लाई स्कीम जा, उहे हुननि लिखी मोकिलिया आहिनि। ऐं इंशाअल्लाह ताला कोशिशि इहा आहे असांजी त जेके मोटर जीअं ई असांजा रिपेयर जे उन्हनि खे रिपेयर जे लाइ बि ॾिनो वियो आहे, जीअं ई रिपेयर थी अचनि था। ऐं मां जेको एक्सपेक्ट कयां पियो ऐं म्यूनिसिपल कमेटी सां जेके असांजूं मीटिंग्स थियूं आहिनि या उन्हनि जेको ब्रीफ कयो आहे असांखे, उन्हनि चयो आहे त हफ़्ते जे अंदरि 15 कोई डिसेंबर जे अंदरि कोशिशि आहे त इन खे वरी बहाल कयो वञे ऐं वरी सप्लाई ॾिनी वञे। नाज़रीन, ही अॼु जो प्रोग्राम जंहिंमें अवां ॾिठो ऐं ॿुधो त जेकाबाद तालके समेत ज़िले जे अक्सर इलाइक़नि में बरसाती पाणी हिन वक़्त बि ज़मीननि ते मौजूदु आहे। सावणी उन्हनि जी वई, सरो में जेको उन्हनि जी कणक जी फसल थियणी उहा बि न थी सघी आहे। हू एतिरा मायूस थी चुका आहिनि ॻोठाणा, जो चवनि था ईंदड़ जेकी असांजी सावणी जी माने जेके सारियुनि जी मौसम आहे उन में बि जेको आहे असांजो फसल न थी सघंदो, छाकाणि त पाणी जो निकाल जे लाइ इंतिज़ामिया को तहरुक न वरितो आहे। इंतिज़ामिया दावा कई हुई त अक्टूबर ताईं पाणी निकिरी वेंदो जेकाबाद ज़िले जे इलाइक़नि मां, पर नावड़ा वारे इलाइक़नि में अञा ताईं पाणी बीठो आहे, ॿियनि इलाइक़नि में पाणी बीठो आहे। इंतिज़ामिया जूं समूरियूं दावाऊं जेकियूं दूर थी चुकियूं आहिनि। ॻोठ गैबी मुंदराणी में मुतासिर जेका मिसकीन माण्हू आहिनि उन्हनि पंहिंजे घर जूं झूपड़ियूं ऐं मन हटाए करे उन्हनि मां जेका शातिर काठियूं निकिरनि पियूं उहे विकिणी करे पंहिंजे बचनि खे जेको आहे मानी खाराए रहिया आहिनि। उतां जी जेकी NGOs आहिनि जेको आहे उन्हनि जे मथां उन्हनि इल्ज़ाम हया आहिनि त उहे NGOs जेका आहिनि टोकन विकिरो कनि था, पर मुस्तहिक़नि खे जेको आहे न ॾेई रहिया आहिनि। उन्हनि जेको आहे त ज़िले इंतिज़ामिया समेत सिंध सरकार खां बि घुर कई आहे ऐं वर्ल्ड पंहिंजो फूड प्रोग्राम वारनि खां बि घुर कई आहे त हू इन मामले जो जेको नोटिस वठनि त जेकी NGO सतह ते जेकी पंहिंजो जेको आहे करप्शन थी रही आहे उहो उन खे जेको आहे रोकनि ऐं जेको आहे इहो श्योर कराइनि त जेका ग़रीब माण्हू आहिनि या मुस्तहिक़ माण्हू आहिनि उन्हनि ताईं जेको आहे इहो राशन पहुचे। इन खां अलावा जेकाबाद शहर जे मिठे पाणी जो जेको मसइलो हुयो उन में बि जेको आहे त शहरनि इहो चयो आहे त हीअ म्यूनिसिपल इंतिज़ामिया जी नाअहली आहे, जंहिंजे करे जेको आहे त मिठो पाणी न मिली सघियो आहे। शहर में दज़ जी सूरत हाल जेकी आहे जीअं जी तीअं बरक़रार आहे। बराबर इन्हनि समूरनि मसइलनि ते ज़िले इंतिज़ामिया इहा ख़ातिरी कराई आहे त उन मसइला जल्द हल थी वेंदा। असां पुरुमीद आहियूं त इहे मसइला हल थियणु घुरिजनि, जीअं माण्हुनि जे आंजनि खे जेको आहे पंहिंजो जेको आहे हुकूमत जेकी आहे सांझनि में तब्दील करे छॾे। ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नवाज़ सोलंकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।